जेकॾहिं तव्हां सिंध में हक़ीक़ी इल्म ऐं शऊर खे हक़ीक़त जो रूप ॾियणु चाहियो था त इन जे लाइ तव्हांखे का नई तारीख़ रक़म करण जी ज़रूरत नाहे, बल्कि सिर्फ़ सिंध जी असल तारीख़ खे ज़िंदा करणो आहे। उहा तारीख़ जेका आज़ाद पसंद सोच, इल्म ऐं हिकमत जो हिस्सो हुई। सिंध जेका दुनिया जे क़दीम तरीन तहज़ीबनि मां हिकु आहे, उन जी तारीख़ हज़ारे सालनि ते पखिड़ियल आहे। पर अफ़सोस उन्हनि सभिनी दौरनि जी मुकमल ऐं सची तारीख़ असां ताईं न पहुती आहे। केतिरा ई अहिड़ा किताब जेकी सिंध जी असल सुञाणप, तहज़ीब, साइंस ऐं तमंदन खे बयानु कंदा हुआ, अॼु जे दौर में या त नायाब थी विया आहिनि या मुकमल गाइब कया विया आहिनि। हूअं त केतिरा ई किताब तारीख़ जे तहखाननि मां गुम कया विया आहिनि, पर जेकॾहिं मुख़्तसर जाइज़ो वठूं त उन्हनि नायाब किताबनि मां 5 अहिड़ा किताब मिलनि था जिन्हनि खे या त तब्दील कयो वियो आहे या मुकमल गाइब कयो वियो आहे। पहिरियों आहे चचनामो जो असल नुस्ख़ो। चचनामो सिंध जे इस्लामी दौर खां अॻु ऐं पोइ जे अहम तारीख़ी किताबनि मां हिकु हो, पर उन जो असल नुस्ख़ो अरबी में हो। बाद में उन जा तर्जुमा कया विया, पर केतिरनि ई मुहक़क़िक़नि मूजिबि तर्जुमे वक़्तु केतिरा ई बाब ऐं हक़ीक़तूं गुम कयूं हुयूं, ख़ासि करे उहे हिसा जेकी सिंधी हुक्मराननि जी हिकमत ऐं इल्मी दौर खे ज़ाहिर कंदा हुआ, उन्हनि खे दॿायो वियो। ॿियो आहे मीर मोहम्मद मासूम बखरी जो लिखियल किताब तारीख़ मासूमी। हीअ किताब सिंध जे समन, अरगूननि ऐं तुर्खाननि जे दौर जी सची तस्वीर पेश कंदो हो, पर उन जा केतिरा ई हिसा ख़ासि तौर ते जेकी सिंध जी आज़ादी ऐं इल्मी मर्कज़नि बाबति हुआ, पोइ जे दौर में ख़तमु कया विया या सरकारी नुस्ख़नि मां गाइब कया विया। टियों आहे फ़तेहनामा सिंध। इहो किताब इस्लामी फ़ौजनि जे सिंध में अचण खां पोइ जे हालतनि ते ॿधलु हो। इन में लिखियलु हो त कीअं मक़ामी माण्हुनि जी मज़ामत ऐं हिकमत अमली सां सिंध पंहिंजी सुञाणप बचाइण लाइ कोशिश कई, पर उहो किताब अॼु नायाब आहे ऐं उन जा रिकॉर्ड कुझु पुराणनि हिंदुस्तानी लाइब्रेरियुनि में बि नथा मिलनि। राजा ॾाहिर जो दस्तूर। हीअ किताब राजा ॾाहिर जी हुक्मरानी दौरान लिखियो वियो, जंहिंमें सिंध जे इंतिज़ामी, तालीमी ऐं मज़हबी निज़ाम जी तफ़सील हुई, पर ॿारहनि लश्करनि जी फतह खां पोइ सभई नुस्ख़ा ख़तमु कया विया। हाणे इन बाबति फ़क़ति रवायतूं ज़िंदा आहिनि। ऐं पंजों आहे इल्म अल-औक़ाफ़ सिंध। हीअ किताब दरअसल सिंध जे इल्मी इदारनि, दरगाहनि ऐं मदरसा निज़ाम ते लिखियलु हो, जंहिंमें इहो ॿुधायो वियो त कीअं सिंध जे इल्मनि, फ़लकियात, तिब ऐं हिसाब में तरक़ी थी। अॼु उहो किताब फ़क़ति नालनि में बचियल आहे, बाक़ी मुकमल तौरु गुम कयो वियो आहे। सिंध जी तारीख़ खे अणपूरी रखणु उन जे माण्हुनि जे शऊर खे कमज़ोर करण जे लाइ वॾी हिकमत अमली जो हिसो हो, पर अॼु बि सिंध जा मूरत ऐं मुहक़िक़ उन्हनि गुम थियल किताबनि जा सोराख़ ॻोल्हे रहिया आहिनि त जीअं सिंध जी असली तारीख़ ॿीहर साम्हूं अची सघे ऐं अॼु जे नस्ल खे इहा ख़बर पइजी सघे त जहालत जो ही जहान अॼु जी पैदावार आहे, जॾहिं त इल्म, अक़ल ऐं शऊर सां असांजी तारीख़ भरी पई आहे।